तव्हां खे आगाह करे रहिया आहियूं त इस्लामाबाद, रावलपिंडी ऐं ॿियनि शहरनि में बरसाति जारी आहे, जंहिं सबबि मवासिलाती निज़ाम डामाडोल थी वियो आहे। वासा रावलपिंडी खे हाई अलर्ट करे रेन एमरजेंसी लाॻू कई वई, जॾहिं त फ़ौज खे बि तलब कयो वियो आहे। मौसमियात खाते मूजिबि इस्लामाबाद में 122 ऐं रावलपिंडी में 133 मिलीमीटर बरसाति रिकॉर्ड कई वई। रेस्क्यू ऑपरेशन पिणु जारी आहे। इलाइक़े वासियुनि खे महफ़ूज़ हंधनि ॾांहुं मुंतक़िल कयो पियो वञे। अव्हां खे आगाह करे रहिया आहियूं इस्लामाबाद, रावलपिंडी ऐं ॿियनि शहरनि में बरसाति जारी आहे, जंहिं सबबि मवासिलाती निज़ाम डामाडोल थी वियो आहे। वासा रावलपिंडी खे हाई अलर्ट करे रेन एमरजेंसी लाॻू कई वई, जॾहिं त फ़ौज खे बि तलब कयो वियो आहे। मौसमियात खाते मूजिबि इस्लामाबाद में 122 ऐं रावलपिंडी में 133 मिलीमीटर बरसाति रिकॉर्ड कई वई। रेस्क्यू ऑपरेशन पिणु जारी आहे। इलाइक़े वासियुनि खे महफ़ूज़ हंधनि ॾांहुं मुंतक़िल कयो पियो वञे। अव्हां खे आगाह करे रहिया आहियूं इस्लामाबाद, रावलपिंडी ऐं ॿियनि शहरनि में बरसाति जारी आहे। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। टेलीलाइन ते मौजूदु आहे इस्लामाबाद खां सन टीवी न्यूज़ जो ब्यूरो चीफ शाकिर सोलंकी। जी शाकिर, इस्लामाबाद ऐं रावलपिंडी में ॿियनि शहरनि में बरसाति जारी आहे, बरसाति बाबति आगाह कजो। जी शाकिर, बरसाति बाबति आगाह कजो। हाँ जी, बिल्कुल इस्लामाबाद ऐं रावलपिंडी में बरसाति जेको आहे कल्ह खां वठी मुसलसल जारी आहे। सॼी राति बारिश थींदी रही आहे। ॿिन्ही शहरनि में ज़िंदगीअ जो जेको निज़ाम आहे उहो मफ़लूज थी वियो आहे, धरम भरम आहे। ऐं रावलपिंडीअ में नाला लही आहे, जंहिंजे भरिसां ख़तरे जा जेके आहिनि सायरन वॼाया विया आहिनि ऐं रस्तनि ऐं गेटनि में बि पाणी जेको आहे उहो तमामु घणो हिन महिल बीठो आहे ऐं ट्रैफ़िक बि जंहिंजे करे मुतासिर थी आहे। रेस्क्यू, वासा, सिविल डिफेंस समेत सभु इदारा जेके आहिनि उहे हाई अलर्ट कया विया आहिनि ऐं MD वासा पारां जेको आहे 111 ब्रिगेड सां राब्तो कयो वियो आहे ऐं एमरजेंसी में पाक फ़ौज खे बि तलब करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। ऐं मौसमियात खाते जो इहो चवणु आहे त वधीक बारिशूं जेके आहिनि उहे अञा पवंदियूं ऐं मुल्क में सभ खां वधीक जेका बारिश आहे उहा 423 mm बारिश जेका चकवाल में रिकॉर्ड कई वई आहे ऐं चकवाल कलर कहार में जेको आहे सैलाबी एमरजेंसी नाफ़िज़ कई वई आहे। रेस्क्यू ऑपरेशन बि हिन महिल जारी आहे ऐं माण्हुनि खे महफ़ूज़ हंधनि ॾांहुं मुंतक़िल कयो वियो आहे। इस्लामाबाद ऐं रावलपिंडीअ में 105 mm बरसाति रिकॉर्ड कई वई आहे। नालालईअ में पाणीअ जी जेका सतह आहे उहा 16 फुट बुलंद थी आहे ऐं गवाल मंडी पुल ते जेको आहे 14 फुट हिन महिल बरसाति रिकॉर्ड कई वई आहे। जी, हिन महिल बि बरसाति जारी आहे। ठीकु आहे शाकिर, तफ़सील ॾियण लाइ वॾी महिरबानी।